अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में वेलकम। पाण अॼोके सबक में माइक्रोसॉफ्ट एक्सेल के अंदर कंडीशनल फॉर्मेटिंग के बारे में पढ़ंदासीं। तो कंडीशनल फॉर्मेटिंग कीअं जे कंडीशन हुजे मतलब जी इफ़ की कंडीशन थी है मिसाल तौर पर ये भी एक कंडीशनल फॉर्मेटिंग है। असां उन कंडीशनल फॉर्मेटिंग के बारे में पढ़ंदासीं तो कीअं हूंदी कंडीशनल फॉर्मेटिंग। अचो तो पाण सबक के शुरू था कयूं। सब खां पहिरियां मां हिते कुछ अंग लिखंदुसि। हिन खां पोइ मां अंगनि खे सिलेक्ट करे कंडीशनल फॉर्मेटिंग ते ईंदुसि। सब खां पहिरियां आहे हाईलाइट सेल रूल्स के बारे में। त मतलब कड़े कानून के तहत सेलन के सेल जो है उनके हाईलाइट किया वञे। उन लाइ सब खां पाण पहिरें पढ़ंदासीं ग्रेटर देन। पुछी रहा है तो छा खां ग्रेटर देन हुजे छा खां वॾो हुजे जो उनके हाईलाइट करे। जेकॾहिं असां चाहियूं था तो असां जो सेल है सेल के अंदर सिलेक्टेड सेल जेको भी 15 का मथे हुजे अंग उनके सिलेक्ट करे तो उन लाइ असां हिते 15 लिख करे ओके कंदासीं तो सिलेक्ट थी वेंदा। हिन खां पोइ इन जो कलर्स वग़ैरह जेके असां चेंज करणो हुजे हिते कुछ सिलेक्शन ॾिनल आहिनि ऐं हिते कस्टमाइज़ वञी करे पाण फॉर्मेटिंग करे सघूं था। कस्टमाइज़ फॉर्मेटिंग जी मां क्लिक कंदुसि तो असां वटि हिकु नई ये डायलॉग बॉक्स खुली वेंदी। हिन अंदर पाण फॉर्मेटिंग करे सघूं था। अखरनि जी फॉर्मेटिंग जेका थींदी आहे फॉर्मेटिंग अखरनि जी मां तव्हांखे पहिरियां बि पढ़ाए चुको आहियां। हिन खां पोइ पाण जेका कंडीशन ॾियणु चाहियूं जेकॾहिं 15 खां पोइ ॾियूं 23 खां पोइ ॾियणु चाहियूं था मिसाल तौर ते हिनखे ओके कंदुमि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॿ अंग जेके हिन खां वधीक आहिनि उन्हनि खे हाईलाइट करे छॾियो आहे। मिसाल तौर ते मां हिनखे 2500 करे छॾियां त हीअ बि हाईलाइट थी वेंदो। इन खां पोइ हिकु ॿी कंडीशन आहे लेस देन जी। जीअं ई ग्रेटर देन जी ईअं ई लेस देन जी पाण लॻाईंदासीं। लेस देन मतिलबु आहे त नंढो हुजे। बिटवीन भी ईअं ई साॻिए तरीक़े सां कंडीशन लॻंदी मतिलबु जेकॾहिं विच में मिसाल तौर ते घणनि खां घणनि जे विच में हुजे उहो असां अॻु हुनखे ॾींदासीं त बिटवीन जी बि ईअं कंडीशन लॻी वेंदी। हिन खां पोइ इक्वल टू मतिलबु बराबरि हुजे छाजे बराबरि हुजे उहा कंडीशन बि तव्हां हितां हणी सघो था। जंहिं तव्हां ते क्लिक कंदव पुछे थो छाजे बराबरि हुजे त मां हुनखे कंडीशन कयां उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं 20 जे बराबरि चओ था ठीकु आहे त 20 जे जेको बराबरि हूंदो सिर्फ़ु उनखे कंडीशन में आणींदो। ओके कंदासीं। बी है ये कंडीशन फॉर्मेट असांजी अप्लाई न थी आहे। मां हिनखे वरी तव्हांखे अप्लाई करे सघां थो। इक्वल टू वारी जॾहिं इक्वल टू ते ईंदासीं पाण ते 20 अघु ॾिनो आहे ऐं हिते पाण कलर बि चेंज था कयूंसि। हिनखे ओके था कयूं त हीअ तव्हां वटि 20 वारो कलर अची वियो। हीअ जेके हुई कंडीशन ॿी मौजूदु आहे। इन कंडीशन खे ख़तमु करण लाइ पाण खे क्लियर रूल्स ते वञी करे क्लियर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल कंदासीं त जेको सेल सिलेक्ट थियल आहे उन तां रूल्स जेको आहे उहो क्लियर थी वञे त ही रूल ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं असांखे रूल ख़तमु करिणो आहे त मतिलबु कंडीशन में वञी करे क्लियर रूल ते वेंदासीं। उन खां पोइ असांखे हितां ही चूज़ करिणो आहे त क्लियर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल या क्लियर रूल फ्रॉम इंटायर शीट सॼी शीट में जेकॾहिं ख़तमु करिणो आहे त क्लियर रूल्स फ्रॉम इंटायर शीट ते क्लिक कंदासीं सॼी शीट तां रूल ख़तमु थी वेंदो। इन लाइ पोइ रूल खे ख़तमु करे पाण नए रूल जी तरफ़ हलंदासीं। चए थो टेक्स्ट डेट कंटेन्स मतिलबु अखर जेके कंटेन हुजनि पाण ते अखर मौजूदु न आहिनि। सभ खां पहिरियां पाण हिते अखर लिखूं।
इमा मुख़्तलिफ़ हिते अखर लिखिया आहिनि टेक्स्ट दैट कंटेन। मिसाल तौर ते पाण हिते ॾियूंसि था साइंस। माने खे ओके कयो त जिथे बि SCIEN लिखियलु हूंदो उते ई रूल खे अप्लाई करो, हिनखे कलर ॾेई छॾींदो। ईअं दोस्तो तव्हांखे ॿिया रूल बि हिन ते अप्लाई करे ॾिसो, ही तव्हांजी असाइनमेंट हूंदी। दोस्तो पाण वक़्तु मिलूं था हिकु नए सबक़ सां गॾु।